खैरपुर में घर मां ज़ाल ऐं मुड़ुस ऐं 4 ॿारनि जा लाश हथ अचण वारो मामिलो नओं रुख़ अख़्तियार करे वियो आहे। मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल करे आपघात कंदड़ अक्सा जो वॉइस मैसेज सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरितो आहे। इन हवाले सां मां ॿुधायां पिया, नारी अक्सा पंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग में चई रही आहे त अली मुराद उजण जी धीउ मुड़ुस नवीद आराई खे फासाए शादी कई। औरत मुंहिंजे मुड़ुस सां शादी करे मुंहिंजे ॿारनि जो हक़ खसियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां खैरपुर मां, जिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। घर में ज़ाल मुड़ुस ऐं 4 ॿारनि जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो। अव्हांखे ॿुधायूं त मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल करे आपघात कंदड़ अक्सा जो वॉइस मैसेज सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरितो आहे। नारी अक्सा पंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग में चई रही आहे त अली मुराद उजण जी धीउ मुड़ुस नवीद आराई खे फासाए शादी कई। औरत मुंहिंजे मुड़ुस सां शादी करे मुंहिंजे ॿारनि जो हक़ खसियो आहे। खैरपुर में घर मां ज़ाल मुड़ुस ऐं 4 ॿारनि जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो। इन हवाले सां ॿुधायूं पिया, मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल करे आपघात कंदड़ अक्सा जो वॉइस मैसेज सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरितो आहे। नारी अक्सा पंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग में चई रही आहे, अली मुराद उजण जी धीउ मुड़ुस नवीद आराई खे फासाए शादी कई। औरत मुंहिंजे मुड़ुस सां शादी करे मुंहिंजे ॿारनि जो हक़ खसियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया, आगाह कंदा वञूं। खैरपुर में घर मां ज़ाल मुड़ुस ऐं 4 ॿारनि जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल करे आपघात कंदड़ अक्सा जो वॉइस मैसेज सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरितो आहे। नारी अक्सा पंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग में चई रही आहे त अली मुराद उजण जी धीउ मुंहिंजे मुड़ुस नवीद आराई खे फासाए शादी कई। औरत मुंहिंजे मुड़ुस सां शादी करे मुंहिंजे ॿारनि जो हक़ खसियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां पिया, नारी अक्सा पंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग में बयानु ॾेई रही आहे। हिन हवाले सां अव्हांखे इहो ऑडियो बयानु ॿुधाए रहियूं था। खैरपुर से इसका ताल्लुक है। ये अली मुराद की बेटी अली मुराद जो खैरपुर खजूर मंडी में भी काम करता था, ये इसका बाप है। इस लड़की ने मेरे शोहर से शादी कर ली, दूसरी शादी, और मेरा घर बर्बाद कर दिया। ये इसके भाई हैं, सब मिले हुए थे, सब ने मिलकर शादी कराई। ये इसने मेरा घर बर्बाद किया। इसने मेरे छोटे छोटे बच्चों से उनका बाप छीन लिया। देखो इतना वायरल कर दे, हर जगह इस वीडियो को शेयर कर दे। अक्सा जो वॉइस मैसेज सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरितो आहे, जेको अव्हां ॿुधो। अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। खैरपुर में घर मां ज़ाल मुड़ुस ऐं 4 ॿारनि जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। नारी अक्सा पंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग में चई रही आहे, अली मुराद उजण जी धीउ मुड़ुस नवीद आराई खे फासाए शादी कई। औरत मुंहिंजे मुड़ुस सां शादी करे मुंहिंजे ॿारनि जो हक़ खसियो आहे। अहम ख़बर आहे, नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। खैरपुर मां, जिते घर मां ज़ाल मुड़ुस ऐं 4 ॿारनि जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ख़ान मोहम्मद सोलंकी खां। ख़ान मोहम्मद सोलंकी, छा तफ़सील आहिनि? वाक़े वारे मामले नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, खैरपुर मां 4 ॿारनि ऐं ज़ाल समेत मुड़ुस जा लाश अचण वारो मामिलो जेको आहे नओं रुख़ अख़्तियार करे वियो आहे। पंहिंजे मुड़ुस ऐं 4 ॿारनि खे क़त्ल कंदड़ नारी अक्सा इदरीस जी वॉइस वारी वीडियो जेको आहे सिंध टीवी हथ करे वरिती आहे। तव्हांखे ॿुधायां त नारी अक्सा इदरीस वीडियो वॉइस में इंकशाफ कंदे चयो आहे त खैरपुर जे खजूर मंडी में कमु कंदड़ अली मुराद उजण नाले शख़्स जी धीअ सां मुंहिंजे मुड़ुस जी हलो जी जी मुंहिंजे मुड़ुस जा नाजाइज़ तालुक़ात आहे, जंहिंखां पोइ अली मुराद जी धीअ मुंहिंजे मुड़ुस नवीद आराई सां शादी करण जो सोचियो हुयो। हिन जो पीउ ऐं संदसि ॿाहिरि मुंहिंजी छोकिरी जी मुंहिंजे मुड़ुस सां मिलण लाइ घर मोकिलींदा हुआ ऐं हुनजा पैसा पिणु वठंदा हुआ। हुन पंहिंजे बयान में चयो आहे त छोकिरी शादी करण लाइ तयारु थी वई, जंहिं छोकिरी जेको मुंहिंजो घर बर्बाद कयो आहे, उनजे लाइ मां हीउ क़दम खणी रही आहियां। जी, वॾी महिरबानी ख़ान मोहम्मद सोलंकी तफ़सील ॾियण लाइ।